आम ख़बर ॾियूं उबावड़ो खां त रावती पुलिस ऐं ॾोहार में मोबाइल मुक़ाबिलो थियो आहे। पंजाब वासी ॿिनि ॼणनि खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे उबावड़ो मां KT न्यूज़ जो रिपोर्टर गुल मोहम्मद। जी गुल मोहम्मद, अपडेट कजो। जी उबावड़ो भरिसां कचेवार इलाक़े में रावती पुलिस पारां मुबीना खे बाज़ियाब करण जी दावा कई आहे। मोबाइल में इकबाल रेड ऐं ॿियो शामिल आहे। SSP घोटी तनवीर उन मूजिब त रावती पुलिस 15 ॾींहं अॻु पंजाब मां सस्तो ट्रैक्टर वठण जे बहाने घुराए उन्हनि खे पंजाब जे मार्केट थाणे में अॻवा थियो, जिन खे रावती पुलिस मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वरितो आहे। जंहिं त मुग़लिन जे अहिड़ो इतला घर माण्हुनि खे ख़ुशी जी लहर छायल आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुल मोहम्मद पवर। नाज़रीन, उबावड़ो मां मूंखे ख़बर ॾिनी त रावती पुलिस ऐं ॾोहारनि में मुबैना पुलिस मुक़ाबिलो थियो आहे। पंजाब वासी ॿिनि ॼणनि खे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे।